टोली हली गणपति जूं मूर्तियूं वठण। लाल साईं वारो अची वियो। अरे छा त मूर्तियूं त हिकदमि यूनिक। मुस्कान खे फोन करेसि। हाँ हेलो हाँ मुस्कान, असां हिते आया आहियूं लाल साईं वारे ॾे जेको झूलेलाल मंदिर जे पासे में आहे। तव्हां बि अचो, असां हिते मूर्तियूं ॾिसूं था पिया। अच्छा हे आ लाल साईं वारो। लाल साईं नरेश जो दुकान। गणेश जो दीवानो ओहो नची त ॾेखारे, गणपति बापा जो दीवानो ओहो नची त ॾेखारे, जेको नची नथो सघे ओहो ताड़ियूं वॼाए, हो जेको नची नथो सघे ओहो ताड़ियूं वॼाए। मूर्तियूं त जाम सुठियूं अथसि। अचो अचो ॾिसूं था। इको फ्रेंडली मूर्तियूं बि आहिनि हिते। अॼुकल्ह जेके मिटीअ जी मूर्तियूं हलनि थियूं पियूं त हिते मिटीअ जी मूर्तियूं बि अवेलेबल आहिनि। हिक खां हिकु मूर्तियूं आहिनि सभु। कहिड़ी सिलेक्ट कयां सम्झ में ई नथो अचे। ही केॾी मस्तु आहे मूर्ति। मुस्कान ॾिस आई एकवीरा जी गणपति ॾिसां एकदमि यूनिक थी। मुस्कान ॾिस तुंहिंजी फेवरेट छा सेल्फी वारी गणपति। तू सेल्फी कढंदी है ना। अरे गणेश मनाया मनाया कर सुमरन मन में, अगले गणेश मनाया। ज़रूर अचिजो लाल साईं आर्ट जे हिते जेको झूलेलाल मंदिर जे पासे में आहे। नरेश भाउ खां अची गणपति जूं प्यारी प्यारी मूर्तियूं ज़रूर वठिजो। ॾाढियूं सुहिणियूं ऐं वणंदड़ आहिनि। जय झूलेलाल।